ऐं हाणे ज़िक्र कंदासीं हैदराबाद जो। DC हैदराबाद पारां ॿारनि खे पोलियो जा फुड़ा न पियारींदड़ वालिदेन ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन में जणायो वियो आहे त ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा न पियारींदड़ वालिदेन मथां ॾंड ऐं जेल मोकिलण जी सज़ा ॾिनी वेंदी। DC तारिक कुरैशी खे क़लम 1 तहत ॾंड लॻाइण जो अख़्तियार ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साकिब कुबर खां। जी साकिब, वधीक अपडेट्स आहिनि। जी बिल्कुल, मां मूंखे ॿुधाईंदो आहियां त डिप्टी कमिश्नर हैदराबाद तारिक कुरैशी पारां हिकु नोटिफिकेशन जारी कयो आहे जेका हैदराबाद जे पोलियो मुहिम जेका उहा शुरू कई वई आहे। उन दौरान जेके वालिदेन पंहिंजे ॿारनि खे जेके पोलियो पियारण खां जेके मना कंदा उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सख़्तु कार्रवाई करण जो जेको आहे उहो ऐलान कयो आहे। उन में जेको लिखियो वियो आहे नोटिफिकेशन में त जेके वालिदेन पंहिंजे ॿारनि खे पोलियो न पियारींदा उन्हनि खे 1 महीनो क़ैद ऐं 50,000 जेको आहे उहो ॾंड जेको विधो वेंदो। जॾहिं त तारिक कुरैशी खे क़लम 1 जे तहत जेको आहे उहे इख्तियार जेके आहिनि उहे हुनखे ॾिना विया आहिनि। उन जे तहत जेको आहे कार्रवाई कंदो। डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त हैदराबाद जे शहरी जेके आहिनि उहे असां सां सहकार कनि त जीअं पंहिंजे ॿारनि खे जेके आहिनि उहे वक़्त सां पोलियो पियारीनि त जीअं मुस्तक़बिल में माज़ूरी खां उन्हनि जा ॿार बची सघनि। जी वॾी महिरबानी साकिब, हिन हवाले सां अपडेट कंदो।